रानीपुर मावा के ख़बर ॾींदा आलम मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ रानीपुर फुड इंस्पेक्टर पीर बख्श जूनो ख़िलाफ़ महमद रफ़ीक सरकी, अब्दुल गफ़ूर सरकी ऐं ॿियनि आबादकारनि जो एहतजाज। बारदानो वापारनि खे विकिरो करण जो निकशाफ ऐं कणक खणण ते कमीशन वठण जो इल्ज़ाम। रानीपुर के फुड इंस्पेक्टर पीर बख्श जूनो के ख़िलाफ़ समें आबादकारनि जो एहतजाज जो मुज़ाहिरो कंदे उन मौक़े ते एहतजाज की अॻुवाणी कंदड़ आबादकारनि महमद रफ़ीक सरकी, अब्दुल गफ़ूर सरकी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फुड इंस्पेक्टर पीर बख्श जूनो जी खांगी बंगले ते बारदानो वापारनि खे गरी रिश्वत एवज़े विकिरो करे रहियो आहे ऐं असांखे बारदाना ॾियण बावजूद भी असांखे कणक नथो ॾिए, असांजी कणक नथो खणे ऐं असां खां पिणु हर एक कणक के कटे ते कमीशन घुरी रहियो आहे। केतिराई दफ़ा पंहिंजे ज़मीननि जा कागज़ात खणी विया आहियूं पर फुड इंस्पेक्टर कंहिं क़िस्म जो तावन नथो करे ऐं राति जे ऊंदाईअ में सवें कटा वापारनि खे विकिरो करे रहियो आहे। हुननि DC खैरपुर AC सोबोदरो ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई त जांच करे आबादकारनि जो बारदानो विकिरो कंदड़ करप्टिव फुड इंस्पेक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई।